अच्छा हाल वाला खुश आयो खैर तबीयत में बेटी का खुश हाँ पुत्र अब खैर वाह खैर अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम पुत्र खैर ताए भाई भाई जो गड आयो बाबा खैर ही तो ना है। मुंशी भी ताला गड पर ये निगरी केर अरे बाबा मुंशी खैर ताए मुझे बिनी पुत्रन सा गड आयो ये निगरी केर आ बाबा तू बता रहे परेशान हैं परेशान तो लगे ये मुझी धिया अच्छा माना तो के धिया आहे हाँ ॿुधायो त कोन थी भेण मुंशी हा हाणे बता रहे तो ले अर्ज़ खणी आयो आहियां ये मुंहिंजी हिकु धीअ ठीकु आहे तूं जा ॿ पुट हो चए थो मूंखे ॾे हो चए थो मूंखे ॾे मुंहिंजी धीअ आहे हिकिड़ी मां तोॾे बता रहे हे मुंहिंजी धीअ मां तुंहिंजे हवाले थो कयां तूं इंसाफ़ कर तूं जंहिंखे बि ॾे जहिड़े पुट खे ॾे वञ इंसाफ़ थींदो मुंशी इंसाफ़ थींदो हीअ बाबा इंसाफ़ थींदो छा मसलो आहे पुटड़ा मसलो वरी कहिड़ो बाबा साईं नूंहं तुंहिंजी आंदी आहे वारो कर शादी कराए जान छुटे असांजी आओ नुंहं दीदी तुंहिंजो छा मसलो आहे पुट बाबा साईं मुंहिंजो बि नंढे लाइ जो प्यार आहे मां हुन सां शादी करणु चाहियां थो असांजो असुल कोई इश्क हले थो पियो अधा विच में आई आहे गुत तव्हां भले छोकिरी खां पुछी ॾिसो अरे नंढवा तूं नंढवा उमिरि जो उमिरि ॾिठी थी पंहिंजी बाबा तव्हां पुछी ॾिसो बसि हाणे बसि बाबा वेठो आहे न पाण अधा विच में गुत आई आहे गुत बाबा आई आहे। बाबा हाणे हीअं कयो इंसाफ़ थींदो छो त तव्हांखे ख़बर आहे त सरदार चीगम ख़ान इंसाफ़ कंदो आहे फ़ैसिला कंदो आहे इंसाफ़ वारा बाबा बिल्कुलु तव्हां कंदा हुआ पर हाणे तुंहिंजी पुटनि जी ज़िंदगी जो सुवालु आहे हाणे तव्हां ॿई हिते बीहो त मां अचां थो तव्हांजो इंसाफ़ कयां थो बाबा वञो करे था तव्हां हिते बाबा इंसाफ़ थींदो तव्हां ॿई पाण में न विढ़ो मां वेठो आहियां सरदार चीगम ख़ान जा फ़ैसिला हैदराबाद ताईं मशहूरु आहिनि तव्हां घबरायो न मां छोकिरी खे वठी थो वञा इन खां पंहिंजी मर्ज़ी पुछां थो मोटी थो अचां बाबा तव्हांखे ॿुधायां थो बाबा इंसाफ़ त थी वियो आहे न परेशान न थियो बाबा तव्हां परेशान न थियो मुंशी हे त मां छोकिरी खे पुछी चाहियां त बीहो हल बाबा अॻ में थी दादा कहिड़ो वरी इंसाफ़ कंदो बाबा ख़बर नथी पई छोकिरी खे वठी ॿाहिरि निकितो हले वियो आहे बसि हाणे ख़बर नथी पए त हाणे छा कंदो बाबा इंसाफ़ त थियणो हुयो न इंसाफ़ थियणो वॾो मां मां इश्क हुयो न वॾा मां बि इश्क में फासी इश्क वियो नथी हले शादी इश्कनि वारी बाबा आहियां इश्क करणो आहे हाणे छा कयां मां बि फासो आहे मोहबत ॾिसो हाणे अचनि अलाह अलाह खटाए तोखे बि वार नथो वरे मुंशी आवाज़ सरदार चीगम ख़ान जे हवाले कई न मां तूं हेॾे बाबा ॾे छो वठी आहीं Elia, te veo. सरदार चीगम ख़ान जी घर वारी आहे घर वारी तव्हांजी माउ बाबा हिकिड़ी त घर वेठी आहे अरे पछा आहे बी खणी वेंदी जाइ न आहे छा घर में तो खई हुजे आहे बाबा असां ॿिन्ही जे मुंहं ते घुमाया न सॼी उमिरि असां ईअं वेठा हूंदासीं हल दा कई इश्क खटिया खाधे असांखे खाराई हल बाबा, हल। नंढे में रिलीज वई असांजी इंसाफ़ के बाबा वटि अचो हली हल सरदार चीगम ख़ान कहिड़ो फ़ैसिलो तव्हां करे छॾियो अरे बाबा मुंशी तोखे ख़बर न आहे सरदार चीगम ख़ान जे फ़ैसिलनि जी बाबा हाणे पुछा करे राज़ी आहे असां सां बाबा तव्हां राज़ी आहे ॿई पुट विढ़ंदा पाण में ॿाहिरि पुछोसि पुछा करे भले पुछ धीअ हाणे ते ख़ुशि आहे चाहे तेरे मुखार मली हाणे ख़ुशि आहे तूं मुबारक बाबा खैर मुबारक घर ते घर हलो बताओ ना मैं फिल्टर माने हलो घर नहीं शादी है बाबा सुहागर आता नहीं चलेगा नहीं माइट ना अरे बाबा माइट
बाबा इंसाफ़ थियो हलो इंसाफ़ थियो चीक घर वारी रोए उत मथे बाबा हाणे असां हलूं था ठीकु आहे